कोटड़ी मां नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। कोटड़ी वासी नौजवान ते पुलिस जो तशद्दुद। कोटड़ी वासी नौजवान के अस्पताल ॿाहिरां उछलाए पुलिस एहलकार फ़रार थी विया। ख़ुदा जी बस्ती जे रहवासी पोहरियत अब्दुल कादिर डायरी घर तरफ़ां वञी रहियो हो त मोटरसाइकिल सवार पुलिस एहलकारनि खेसि रोके तशद्दुद जो निशानो बणायो आहे। वधीक तफ़सीलात जे लाइ कोटड़ी मां असांजी लाइन ते मौजूदु आहिनि इदरीस पवर। जी इदरीस पवर, कहिड़ा तफ़सीलात आहिनि, असांखे आगाह कंदा? जी अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कोटड़ी साइट ख़ुदा जी बस्ती जो रहवासी अब्दुल कादिर ॾाहिरी घर तरफ़ वञी रहियो हुयो त मोटरसाइकिल सवार पुलिस अहलकारनि खेसि रोके तशद्दुद जो निशानो बणायो। संदसि जो चवणु हुयो त सादा कपिड़ा पारियल टेलीग्राफ पोस्ट जो इंचार्ज मज़हर ॿिनि पुलिस अहलकारनि सां गॾिजी रस्ते ते रोके बिला जवाज़ तशद्दुद कयो। पुछा करण बावजूदु पिस्टल जा बट हणी रतो रत करे छॾियो। बेहोश थियण बैदि थाणे ते खणी विया ऐं डॉक्टर खे घुराए पटी कराए रोड ते उछलाए विया। हिन चयो त पोरियत आहियां, इंसाफ़ कयो वञे। हिन DIG हैदराबाद, SSP जामशोरो ऐं ॿिनि वस वारनि खे इंसाफ़ जी अपील कई आहे। जी